अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाहु इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ारि इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला वइज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़्रिजूका व यमकुरूना व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन नबिय्यिन इल्ला वलहु वज़ीरान मिन अहलिस समाइ व वज़ीरान मिन अहलिल अर्द फ़अम्मा वज़ीरान मिन अहलिस समाइ फ़जिब्राईल व मीकाईल वअम्मा वज़ीरान मिन अहलिल अर्द फ़अबू बकर व उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा। परवाने को चराग बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए खुदा का रसूल बस। नमाज अशी रोजा शाह ज़कात अशी हज शाह, मगर में बावजूद उसके मुसलमान नहीं हो सकता। न जब तक कट मरूं में सय्यदे यसरब के इज्जत पर, खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता। वक्त नंढड़े खां वठी सिद्दीक़ अहमद सां सचो, झोलीअ जंहिंजे में सुम्हियो मुरसल मुहम्मद मंझगा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। महीनो जेको हली रहियो आहे जमादी सानी 1440 हिजरी, इन महीने जे अंदर अमीरुल मोमिनीन खलीफतुर रसूल सौरो हजरत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी 22 जमादु सानिय ते वफ़ात मुबारक थी आहे। जी तव्हां असां पंहिंजे वॾड़नि जूं तारीख़ूं यादि रखंदा आहियूं, ॼमण जी वफ़ात जी, ईअं
जेके तव्हां ऐं असांजा वॾड़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कंदड़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भी उन्हनि सां प्यार कंदड़ उहे अल्लाह के भी प्यारा उन्हनि मां चार उलुल अज़म सहाबी सगोरा आहिनि। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा किराम जी जमात चूंडे करे अता करण फरमाई, इम्तिहान वठी करे। अल्लाह पाक फरमायो उलाइक अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। अल्लाह पाक उन सहाबा किराम खां जेको इम्तिहान वठण फरमायो वो तक़वा ऐं परहेज़गारी दिलनि जो इम्तिहान वठण फरमायो, उहे उन में पास विया। उलाइक हुमुर राशिदून, उलाइक हुमुल मुफ़्लिहून, उलाइक हुमुल मुहतदून। उहे ई कामयाब, उहे ई हिदायत ते, उहे ई राह वठंदा। सॼी उम्मत में शान जेको मथां आला आहे उहो उन्हनि ईमान वारनि जो आहे जंहिं ईमान जी हालत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत इख्तियार कई, ज़ियारत कई, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे तरफ़ ॾिसण फरमायो, उन्हनि सोहबत इख्तियार कई। छो त के सहाबी सगोरा नाबीना हा, उहे सोहबत त उन्हनि इख्तियार कई, गॾु वेठा मजलिसनि में, पर उहे ॾिसी न सघिया। त वरी उन्हनि जे तरफ़ ॿिन्ही जान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसण फरमायो। इनखे सहाबी चयो वञे। सवा लख सहाबा मां जेका फज़ीलत आहे उहा मुहाजिरीन जंहिं मको पाक छॾे करे हिजरत कई, पोइ किन हबश जे तरफ़, किन सहाबिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम सां ॿियनि मुल्कनि जे तरफ़, आख़िर में जेका वॾी हिजरत थी आहे उहा मदीने पाक थी आहे। इन्हनि जो शान आला ऐं उत्तम। ॿिए नंबर में अंसारनि जो, जिन मदीने पाक में सहाबा किराम जी मदद करण फरमाई। अल्लाह पाक फरमाए वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। ये आगराई कंदड़ आहिनि पहिरियनि ऐं पोयनि खां, उन्हनि शख़्सनि जिन हिजरत कई ऐं उन्हनि जिन मदद कई उन्हनि मुहाजिरनि जी। उन्हनि मुहाजिरनि मां जेके जंगे बदर जे अंदरि शरीक थिया 313 सहाबी सगोरा, उनजी फज़ीलत आला ऐं कम आहे। 313 मां वरी जिनके हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 10 सहाबनि खे जीअरनि जागंदनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियण फरमाई। 10 मां 4 सहाबी सगोरा आहिनि, उन्हनि जी आला ऐं उत्तम इज़त आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना अली हैदर क़रार रज़ी अल्लाह तआला। चैन मां वरी अल्लाह तबारक व तआला जेका फज़ीलत अता करण फरमाई उहा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु। नालो हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जो अब्दुल आहे। कुरैश खानदान मां आहिनि, वॾा मालदार हा।
पहिरियों पहिरियों जेको वॾनि में ईमान आंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। औरतुनि में अमा ख़दीजा साहिब रज़ी अल्लाह तआला अन्हा, ऐं नंढी उमिरि वारनि में हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु, ऐं ॿारनि में ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह तबारक व तआला मूंखे वज़ीर ॾिना आहिनि, उन्हनि मां 2 वज़ीर आसमान ते आहिनि, 2 वज़ीर ज़मीन ते आहिनि। 2 वज़ीर आसमान वारा हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलातु वस्सलाम, ऐं ज़मीन वारा वज़ीर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु। हिकिड़े दफ़े हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं खे ऐं हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ॾिसंदे फरमायो, हाज़ानि समाउ वल बसरो, ही ॿई कन ऐं अखियूं आहिनि, यानी समूरी उम्मत में उन्हनि जो अहिड़ो शान ऐं मर्तबो आहे जीअं इंसान जे बदन में कन ऐं अखियूं आहिनि। सॼी उम्मत में इन 2 सहाबनि सगोरनि जो इहे मर्तबो ऐं शान आहे जीअं इंसान जे जिस्म में अखि ऐं कन जो। इन जो केॾो क़दुरु आहे। इंसान खे अखि न हूंदी उहो नाबीन सॾिबो, जंहिंखे कन न हूंदा उहो ॿोड़ो सॾिबो। जेकॾहिं ख़ुदा मुंहिंजे उम्मत में अबू बकर ऐं उमर खे पैदा न फरमाए हा त मुंहिंजी उम्मत बि जेकर हक़ ॾिसण ऐं हक़ ॿुधण खां ॿोड़ी ऐं अंधी हुजे हा। ॿियो जीअं कन ऐं अखियूं इंसान जे बदन जे सूंहं हूंदियूं आहिनि, अहिड़ीअ तरह हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु में मुंहिंजे उम्मत जी सूंहं आहिनि। इहो आहे ॿिन्ही हज़रात जो शान ऐं मान। हिकिड़े दफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां इजाज़त घुरण फरमाई त साईं मां तौहीद जी तक़रीर कयां। मन अल्लाह पाक उन्हनि खे हिदायत करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब फरमायो, हिन वक़्तु काफ़िरनि जो ग़लबो आहे, उन्हनि जो ज़ोर आहे, कुझु वक़्तु सब्र कर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आख़िर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इसरार करे इजाज़त वरिती। ऐलान कयो वियो त अॼु अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु काबतुल्लाह में तक़रीर कंदो। उन ऐलान ते सभु काफ़िर काबतुल्लाह में कठा थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ख़ुतबो पढ़ंदे जॾहिं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह चयो, यानी ख़ुदा खां सवाइ को बि पूॼा जे लाइक़ु न आहे, त काफ़िरनि खे यकदम गुस्सो आयो। जंहिंखे जेको कुझु हथ आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे उन्हीअ सां धक हयाऊं ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे केरे विधाऊं। हज़रत अबू बकर साईं सॼो रतो रत थी वियो। हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जे कबीले वारनि खे ख़बर पई त जे करे हज़रत अबू बकर साईं खे काफ़िरनि खां छॾायां। सिद्दीक़ अकबर बेहोश थी चुको। उन खां पोइ सिद्दीक़ अकबर खे चादर में वेड़े घर पहुचायाऊं।
हजरत सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह अन्हु जे मथन का संदन वालिद अबू कुहाफा घड़िए घड़िए पुछेस तो कल्लिमनी या अबा बकर, ए अबू बकर मूसा ॻाल्हाए। हजरत सिद्दीक साईं बेहोश आहे। आख़िर सिज लहण वक़्तु अबू बकर साईं खे थोरो होश आयो। होश अचण सां जेकी लफ़्ज़ सिद्दीक अकबर जे वात मुबारक मां निकिता उहे ही आहिनि, कैफ़ हबीबी रसूलुल्लाह कैफ़ हालू असहाबिही। मुंहिंजो मिठो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आहे ऐं उनजे असहाब जो छा हाल आहे। जॾहिं उहे लफ़्ज़ संदसि माउ हज़रत में ख़ैर ॿुधा त ख़ैर ख़्वाही करण ख़ातिर हज़रत अबू बकर साईं खे सम्झाइण शुरू कयाईं। जंहिंजे नाले पुछे थो उन्हीअ जा सभु मके जा रेस दुश्मन आहिनि, उन्हीअ जे दोस्तीअ करे त तुंहिंजो ही हाल थियो। हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब में फरमायो, ए मुंहिंजी अमड़ जेसिताईं मूंखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहवाल न ॿुधाईंदीअ तेसिताईं मूंखे आराम कोन ईंदो। इन जे करे कंहिं शाइर चयो, परवाने को चराग बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए खुदा का रसूल बस। जॾहिं अबू बकर जे माउ में ख़ैर अबू बकर साईं जो उहो जवाबु ॿुधो, चयईं त असांखे तुंहिंजे हबीब जो को पतो कोन आहे। हज़रत अबू बकर साईं फरमायो त उम्मे जमील खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहवाल पुछो। माउ में जमील वटि वञे थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहवाल पुछा थी करे। उहा मर्दान उम्मे जमील उन खां नटाए थी, छो त उन वक़्तु सिद्दीक अकबर जी माउ काफ़र हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तकलीफ़ जे भव खां चवे थी त मूंखे सही ख़बर न आहे, बाक़ी तोसां गॾिजी अबू बकर ॾांहुं हलां थी, जीअं हुनजी तबपुस्ती कयां। जॾहिं ॿई बीबियूं सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि पहुचनि थियूं, हज़रत सिद्दीक अकबर उम्मे जमील खे ॾिसण सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहवाल जी पुछा करे थो। उम्मे जमील संदसि माउ ॾांहुं इशारो कयो त उहा बीठी आहे, मथां उहा काफ़िरनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहवाल खां वाक़ुफ़ करे। सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त उहा मुंहिंजी मुहबत करे कंहिंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहवाल न ॿुधाईंदी, तूं मूंखे खोले हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ैरियत जो अहवाल ॿुधा। उम्मे जमील चयो, अल्हम्दुलिल्लाह, हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिल्कुलु ख़ुशि आहिनि, दार अरकम में मौजूद आहिनि। अहवाल ॿुधण सां सिद्दीक अकबर बाग बहार थी वियो। संदसि वालिद चयसि, हाणे पंहिंजे महबूब जी ख़ैरियत जो अहवाल ॿुधाई, कुझु मानी टुकुर खाओ, कुझु पाणी पीओ। अमड़ खे चवण लॻो, जेसिताईं पंहिंजे महबूब जो चेहरो अनवर हिन अखियुनि सां न ॾिसंदुसि तेसिताईं मां मानी ज़रो बि न निड़ीअ खां हेठि कंदुसि। चई त तव्हां ॿई मूंखे टेक ॾेई राति जी उंधाईअ में हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुचायो। ॿई औरतूं जॾहिं सिद्दीक अकबर खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वठी अचनि थियूं, उन वक़्तु सिद्दीक अकबर खां ॻोड़ा वहण शुरू थी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रहमत जे दरिया खे बि जोश आयो। सिद्दीक अकबर खे चुमी ॾिनाऊं ऐं पंहिंजे झोलीअ में सुम्हारियाऊं, जंहिंजो बदिलो सिद्दीक अकबर ग़ार जे राति हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। जो सिद्दीक पंहिंजे झोलीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सुम्हारियो। इहो हुयो हज़रत अबू बकर साईं जो इश्क़ हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां।
हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कई वई तव्हांखे महबूब कहिड़ियूं शयूं आहिनि? फरमाए थो अन नज़रु इला वजहि रसूलिल्लाह, यानी सिद्दीक जूं अखियूं हुजनि, नबी सुहारे जो चेहरो हुजे। मां अबू बकर खे इहा शइ ॾाढी महबूब ऐं पसंदि आहे। छड़ो वेठो ॾिसां, दीद चेहरे मुबारक मां हेॾे होॾे न कयां। ॿियो इन्फाक़ माली अला रसूलिल्लाह, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पंहिंजे माल खे ख़र्च कयां। इहो मक़ाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला। टी शइ मूंखे इहा पसंदि आहे त मुंहिंजी न्याणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घर वारी हुजे। अल्लाह पाक हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहे टई शयूं अता करणु फरमायूं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक में हमेशा ॾिसणु फरमाईंदा हुआ ऐं पंहिंजे माल खे अल्लाह जे रस्ते में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते कुर्बान कंदा रहिया। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान करणु फरमायो अल्लाह पाक जे रस्ते में माल ॾियो। इत्तिफ़ाक़न उन वक़्तु हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त मूं वटि माल जाम हो। मां चयो त अॼु हज़रत अबू बकर साईं खां गोए खणी वञा। सॼे माल मां ॿ हिसा कया, हिकु हिसो पंहिंजे घर रखी आयुमि, ॿियो हिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अचे पेश कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ए उमर ख़बर ॾे माल केतिरो खणी आहीं, केतिरो छॾे आहीं? मां अब कई तल अहलिक, पंहिंजे घर लाइ छा छॾे आहीं? हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त साईं अधु माल खणी आयो आहियां, अधु माल रखी आयो आहियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको भी घर में माल हुयो, जेका विषय हुई, उहा खणी करे गॾु ॿधणु शुरू फरमायाई। भित में हथ हणी करे जेका सुई का रखियल हुई उनखे बि ॻोल्हे फ़ोले करे उन सामान में हणी आयाई। जेके सॻा हुया त ही मुजाहिदनि खे कमु ईंदा, हर शइ मेड़े सेड़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचे पेश कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अबू बकर ख़बर ॾे छा घर में छॾे आए? हज़रत अबू बकर साईं फरमाए तो अबक़ैतु लहुमुल्लाह व रसूलहू, अल्लाह ऐं रसूल जी मोहब्बत ऐं रज़ा छॾे आयो आहियां। हज़रत अबू बकर साईं जो उहो जवाब ॿुधण बाद हज़रत उमर साईं फरमाए थो त मां में एतिरी ताक़त ई न आहे जो कॾहिं मां सिद्दीक़ अकबर खां चङाइनि जे कमनि में गोई खणी सघां। माल जो ख़र्च करण ई न्याणी निकाह में हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जे रेशमी रुमाल में अल्लाह जे हुकुम सां अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी ॼण त शिकिल जे ॾेखारी त ही अव्हां जी राणी घर वारी थींदी। हज़रत अबू बकर साईं न्याणी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नंढे में नंढी घर वारी, प्यारे में प्यारी। तक़रीबन दीन जो हिस्सो
सहाबा किराम खे जेको हासिल थियो ऐं ख़ुसूसन सहाबियाणनि खे जेको हासिल थियो वो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वास्ते सां उन्हनि खे इल्मु हासिल थियो। छो त जेके बि घर जा मसइला उहे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां अचे सहाबियाणियूं पुछंदियूं, उहा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा करे ॿुधाईंदी या उनखे इल्मु हुयो त वरी ॿुधाईंदी। वॾा वॾा सहाबी सगोरा कंहिं मसइले में मुंझी पवंदा हुआ, परदे में अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां उहे मसइला हल कराईंदा हुआ। इल्म जी खाण अम्मा आयशा सिद्दीक़ा साणे रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, हिक रात ॿिन्ही जाननि जा सरदार हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे झोलीअ में मथो मुबारक रखी सुम्हिया पिया ऐं उहा रात सितारनि सां भरियल हुई। आसमान में सितारा सभु चिमकी रहिया। मूं अर्ज़ु कयो, आसमान जे सितारनि जेतिरियूं कंजियूं साईं अल्लाह पाक वटि नेकियूं आहिनि। मां अर्ज़ु कयो त साईं जेतिरा आसमान में सितारा आहिनि एतिरियूं कंजियूं नेकियूं आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हा ओ आयशा, उमर जूं एतिरियूं नेकियूं आहिनि। अमर साइण जो मतिलबु दिल्ली इहो हुयो त मुंहिंजे बाबे जूं एतिरियूं नेकियूं हूंदियूं। अर्ज़ु करे थी त या रसूल अल्लाह, मुंहिंजे बाबे जूं केतिरियूं नेकियूं आहिनि? सिद्दीक़ अकबर जूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ए आयशा, उन उमर फारूक जूं समूरियूं नेकियूं ऐं तुंहिंजे पीउ अबू बकर जी हिकिड़ी नेकीअ जे बराबरि आहिनि। जीअं उमर सॼी उमिरि जूं नेकियूं अबू बकर खे ॾे, अबू बकर ग़ार वारी कुर्बानी हिजरत वारी रात जेका हुन कुर्बानी कई उहा नेकी जे करे उमर खे ॾे, तॾहिं बि उमर खे सौदो सस्तो आहे, उनखे फ़ाइदो आहे। ॿियूं नेकियूं अञा वधीक आहिनि अबू बकर साईं। एॾे शान ऐं मान वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मुंहिंजे मथां मुंहिंजे साथियुनि, मुंहिंजे शागिर्दनि, साहिबनि सगोरनि जा एहसान आहिनि। हर हिक जो मूं एहसान ऐं थोरो लाथो, पर हज़रत अबू बकर जो एहसान मूं ते अञा आहे, जो उन जो एहसान ख़ुदा पाक मुंहिंजे तरफ़ां क़यामत जे ॾींहुं लाहींदो। हिजरत वारी रात जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वफ़ादारी कई, उन वफ़ादारीअ खे ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण ज़िक्र फरमाइनि था, अंत साहिबी फिल गार व साहिबी अलल हौज़। ए अबू बकर जी, तूं मूंसां गार में वफ़ादार आहीं, अहिड़ीअ तरह क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हाउज़ कौसर जे पीआरण में मददगार ऐं संगती हूंदी। एॾो शान आहे हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु। हे अबू बकर सां दुश्मनी रखंदड़ो, रुकिजी पओ, वरन क़यामत में हौज़ कौसर कोन मिलंदव। पर ख़ुदा पाक बि पंहिंजे पाक कलाम में अबू बकर जे क़ुर्बानीअ खे साराहियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फ़िल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। काफ़िरनि पाण मशवरो कयो
नऊज़ बिल्लाह मोहम्मद जो दीन वञे थो वधंदो, उन जा साथी, उन जा पोइ लॻ, उन सां मोहबत करण वारा ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि था ऐं पंहिंजे अबनि ॾाॾनि जे तरीक़े खे माण्हू छॾींदा वञनि था। इन जे लाइ कुझु सोचो, वीचार कयो। काफ़िरनि पाण में पंचायत गॾु करे, जेके हिन जा भोपा वॾेरा हुया, समूरनि खे इकठो करे इजलास कोठायूं। हर हिकु पंहिंजो मशवरो ॾिनो, तजवीज़ ॾिनी। हिकिड़नि चयो त नऊज़ बिल्लाह मोहम्मद खे कंहिं जॻह ते बंदि करे छॾियो, तव्हां त हुन सां ॿिया माण्हू मिलंदा कोन, हुनजी सोबत इख़्तियार कंदा कोन, बसि ईअं ई बुढो अची वेंदो हिन ॻाल्हि खे। कंहिं हुननि खे चयो त हिन जा आशिक़ अहिड़ा आहिनि, जिते बि हिन खे बंदि कंदव उन जाइ ते पहुचंदा, हुनजो घेराव कंदा, पंहिंजी जान क़ुर्बान कंदा, बाक़ी मोहम्मद खे न छॾींदा अकेलो। कंहिं काफ़िर मशवरो ॾिनो त नऊज़ बिल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जलावतनी कराइजे, मके पाक मां कढी छॾिजे, असांजी जिंद छुटी पवंदी। बदबख्त कंहिं मशवरो ॾिनो त जाते ई वेंदो हिन जो अख़लाक़ अहिड़ो आहे, उतां जा माण्हू हिन जा पोइ लॻ बणिजी वेंदा, तंहिंजे करे इहो मशवरो बि सही न आहे। हितां असां हुनखे कढंदासीं, हे वञी ॿिए हंधि रहंदो, उतां जा माण्हू हिन जा पंहिंजा थींदा, उन्हनि खे वठी करे वरी असांजे मथां हमिलो कराईंदो, इहा तजवीज़ बि सही न आहे। पोइ हिकिड़े तजवीज़ कढी त नऊज़ बिल्लाह समूरनि कबीलनि जा माण्हू कुझु चूंडे करे, मुहासिरो करे करे गॾिजी करे हमिलो कयूं, तव्हां त हिन खे क़तल करे विझूं, पोइ जेकॾहिं चटी पई तॾहिं बि समूरनि कबीलनि वारा गॾिजी फोड़ी सोड़ी करे उहा चटी भरींदासीं, बाक़ी जान छुटी पवंदी। पोइ शैतान हिन मशवरे जी ताईद कई कि इहो मशवरो सही आहे। पोइ माण्हू चूंडे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक जे चौधारियूं मुहासिरो कयूं, वेही रहिया। अल्लाह पाक फरमायो, वइद यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूक औ यक़्तुलूक, यादि कर जॾहिं हुननि पाण में सलाह कई, हिकिड़नि चयो त हुनखे बंदि रखो, ॿियनि चयो त हिनखे कढो, टिनि चयो त क़तल कयो। पोइ उन्हनि बि ॻाल्हि ठाही, हिकिड़ो मकर रथियऊं, फ़िरेब ठाहियऊं। अल्लाह समूरनि रिथींदड़नि खां भलो रिथींदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला वही मोकिलण फरमाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ त हाणे पंहिंजे बिस्तरे ते हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सुम्हार, पाण हुनखे घुराए करे फरमाए त हे माण्हू जूं अमानतूं आहिनि, हीअ हुननि खे अदा करे बाद में तूं मदीने पाक अचिजांइ। हुया काफ़र, हुया दुश्मन जानी, पर अमीन सम्झंदा हा, अमानतूं पंहिंजूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि रखंदा हा। एॾे दुश्मनी हूंदे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहो ख़्याल मुबारक आहे तॾहिं काफ़िरनि जूं अमानतूं असां वटि रहिजी न वञनि। हज़रत अली साईं जे हवाले करे चवंदा हीअ फलाणी जी शइ, हीअ फलाणी आहे, इहा उन्हनि खे सारे संभाले करे ॾिजां। पंहिंजे बिस्तरे मुबारक ते हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सुम्हारे अचनि था। जॾहिं ॿाहिरि निकिरनि था, घेरो आहे, काफ़र वेठा आहिनि। अल्लाह जो हुकुम थियो, प्यारा हाणे पंहिंजी लप भरे करे इन जे तरफ़ उछलाइण तुंहिंजो कमु आहे। इन समूरनि खे हवाए घुलाए करे इन समूरनि खे अंधो करण मां रब करीम जो कमु आहे। जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लप मुबारक भरे उछलाइण फरमाई, समूरा पंहिंजूं अखियूं महटण लॻा,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उतां अल्लाह जे हिफ़ाज़त में राही थी अॻिते हली विया। को माण्हू पोयां आयो न का पुछा कयईं त कीअं हिते वेठा आहियो? चई हिन इरादे सां वेठा आहियूं। चई उहो त कॾो क वियो हलियो। पोइ पेराडू घुरायूं त जेको सही नमूने सां पेरो खणी करे उन जॻह ते पहुचंदो असां उनखे हेतिरो इनाम ॾींदासीं। पेराडू चयो अॼु त वाह जो वारो आहे, वॾा इनाम मिलंदा काफ़िरनि जे तरफ़ां, सरदारनि जे तरफ़ां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि अचनि था। इहो हज़रत अबू बकर साईं जी शान ऐं फज़ीलत आहे। जीअं सॾु करणु फरमायूं सॾ सां सॾु हज़रत अबू बकर साईं आवाज़ ॾियणु फरमायो। पाण फरमा अबू बकर ख़बर ॾे भला जागे पियो छा? हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ु कई या रसूल अल्लाह हिकिड़े दफ़े मां फरमायो हो त ही शहर अल्लाह जे हुकुम सां छॾिणो आहे। अल्लाह जो हुकुम थींदो अन क़रीब हिन मके पाक खे छॾींदासीं। मां तव्हां खां पुछियो साईं तव्हां सां ॿियो केरु हूंदो? पोइ तव्हां चयो त अबू बकर तूं हूंदे, अल्लाह जो हुकुम इहो आहे। पोइ उन वक़्त खां वठी करे मां राति जो निंड पंहिंजे मथां आराम करे छॾी त ख़बर न आहे त कहिड़े वक़्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे सॾु करणु फरमाईंदा मां निंड में हुजां। तंहिंजे करे साईं मूंखे हमेशह इंतज़ार हूंदो हो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं सां गॾिजी करे गार सौर ते अचे पहुता, जबल वटि अचे पहुता। हाणे गार मथे आहे, मथे चढ़णो हो। हज़रत अबू बकर साईं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह तव्हां मुंहिंजे कुलनि मुबारकनि ते वेहो, मां हेठि थियां थो, तव्हां मूं ते वेहो त मां तव्हांखे खणी करे अल्लाह जे हुकुम सां हिन जाइ ते पहुचायां। इहा दिलेरी हुई हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जो पंहिंजो वज़न ॿिन्ही जहाननि जे सरदार सैयदुल अंबिया इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबीअ जो वज़न हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह जे हुकुम सां मथे खणी करे गार सौर ते पहुचायो। अल्लाह पाक हर मुसलमान खे इन्हनि बरकतुनि वारे जॻहियुनि जी ज़ियारत नसीब करणु फरमाए त केॾी मथे आहे। अञा हाणे कुझु ॾाका आहिनि, उहो दौर त अजीब हूंदो। जॾहिं गार ते पहुचनि था हज़रत अबू बकर साईं फरमाए थो साईं तव्हां तरसो त मां अंदरों सफ़ाई कयां। सॼी अंदरों सफ़ाई करे जेके सोराख हुया पंहिंजी चादर फाड़े करे उन सोराखनि में विधऊं। हिकिड़ो सोराख बची पियो जंहिं ते पंहिंजी कुड़ी ॾेई करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ु कयूं त साईं हाणे अचो अवां आराम करणु फरमायो। हज़रत अबू बकर साईं खे पंहिंजी गिणती कोन हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक जी गिणती हुई त मथां काफ़िर को ईज़ा न पहुचाइनि ऐं का बला न हुजे उहा ईज़ा अंदरि न पहुचाए, अगरि पाण वञी करे सफ़ाई करे पोइ था सॾड़ो करणु फरमाइनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आराम करणु फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जी झोल आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मथो मुबारक आहे। इहो बि मोहब्बत ऐं इश्क जो आलम हूंदो जो हज़रत अबू बकर साईं तो फरमाए त मुंहिंजी अखि हुजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक हुजे, मां वेठो ॾिसां ई ॾिसां। उहो ॾिसण वारो सिर्फ़ु मक़ाम अकेलाइप वारो अल्लाह पाक हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु खे नसीब करणु फरमायो। हेॾो काफ़र ऐं पेराडू पेर खयूं था अचनि, आया जबल जे
वट सां त ॿ पेर आया, मथे हाणे हिकिड़ो पेर थो हले, हिकिड़ो काॾे उहो पेर खणी करे गार ताईं आया, वरी उहो पेर बि गुम थी वियो। जॾहिं काफ़र अचे पुॻा हज़रत अबू बकर साईं फरमाए थो जेकॾहिं काफ़र हेठि मुंहुं करे लीहो पाए त हुनजी नज़र पइजी वञे। हुनजो ॻाल्हाइण हज़रत अबू बकर साईं ॿुधी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ु करण लॻो, साईं हे काफ़र ते पहुची विया। हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साथीअ खे दिलि जाए ॾियनि था, दिल बदराइण फरमाइनि था। इज़ अख़रजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن। अल्लाह पाक फरमाए जे तव्हां उन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद न कंदव, पोइ तहक़ीक़ अल्लाह उन जी उन वक़्तु मदद कई जंहिं वक़्तु उन शख़्स खे कढियो जिन कुफ्र कयो, जंहिं वक़्तु ॿई गार में हा ॿियो पाण हो, उन वक़्तु पंहिंजे साथीअ खे चयईं ॻणती न कर, ला तहज़न, ॻणती न कर, उल्को न कर, इन्नल्लाह मअना, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। तौहीद जो सबक़ मिले थो। ईअं नथा चवनि त मां इमामुल अंबिया आहियां, सय्यदुल अंबिया आहियां, मां वेठो आहियां, ॻणती न कर। फरमाइनि था इन्नल्लाह मअना, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। तंहिंजे करे अबू बकर गम न कर, ॻणती न कर, अल्लाह असां सां गॾु आहे। सुभान अल्लाह। काफ़र परेशान थी विया त हाणे हिकु पेर बि गुम थी वियो। अल्लाह पाक हिन जे पहुचण खां अॻु में हिफ़ाज़त जो बंदोबस्त करणु फरमाए। नोरीअड़े खे हुकुम कयाई, कोरीअड़े खे हुकुम करणु फरमायाई त हिन गार जे मुंहं ते तूं तानी हण। कोरीअड़े अचे पंहिंजी तानी हई, कारीगिरी कई अल्लाह जे हुकुम सां। गेरीअ खे हुकुम थियो, कंहिं रिवायत में अचे थो कबूतरीअ खे हुकुम थियो त पंहिंजा बचा खणी करे हिन जाइ ते आना लाहे करे वेही रहे। काफ़र हिक ॿिए खे मलामत करण लॻा, आहे बेवकूफ़ो, जेकॾहिं माण्हू हिन मां अंदरि वञे हा त हीउ ॼारो कीअं हुजे हा, जेकॾहिं माण्हू हिन जाइ ते हुजे हा त हीउ पखी कीअं वेहे हा। हिक ॿिए खे मलामत कंदे ईअं वापसि हलिया आया। अल्लाह पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिफ़ाज़त करणु करो। टे रातियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गार में रहिया। हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घरां खाइण ऐं पीअण जो खीर अचे पियो, हुन सां गुज़ारो थिए पियो। रातो आहे ॾेई करे वरी वापसि हलिया वञनि पिया। एॾे ॾुखे वक़्त में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घराणे ॿिन्ही जान जे सरदार हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साथ निभायो आहे। या अल्लाह जी महिरबानी हुई। इहा आहे कुर्बानी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, जंहिंजे लाइ क़ुरान में साहिब जो लफ़्ज़ थो अचे, सहाबीअ जो, साथीअ जो। जेको हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सोहबत जो इनकारी थींदो, सहाबी हुजण खां इनकार कंदो, इन आयत जी रूह सां मुनकिर थी वेंदो, काफ़र बणिजी वेंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी हा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा वही करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर ते पिया, पाण सुजाग थिया। फरमायो अबू बकर ख़बर ॾे छाजे करे रोए थो?
अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, का बला आहे जेका ॾंगे रही आहे, बेइख्तियारी मूंखां इहो पाणी अखियुनि मां वही वियो आहे। पाण फरमायो इन पेर खे ॿाहिरि कढ। हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो पेर मुबारक ॿाहिरि कढियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआब मुबारक कढी करे, लिब मुबारक कढी करे उन जाइ ते हणण फरमाई जाते बला जो ॾंगो हो। हज़रत अबू बकर साईं फरमाए तो लिब जे पहुचण जी देरि ई जेको ज़हर हुयो, सूर हुयो, सारो ख़तम थी वियो। इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिब मुबारक जो मोजज़ो आहे। लिब मुबारक जा काफ़ी मोजज़ा आहिनि। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं हज़रत अबू बकर साईं हर मोड़ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साथ ॾिनो, अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि ऐं सुन्नतुनि जे मथां ईअं हर मोड़ ते ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुछ ख़ुसूसियतूं आहिनि जेके अल्लाह पाक हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अता करण फरमायूं, उहे कंहिं ॿिए सहाबीअ खे न आहिनि। उन्हनि मां पहिरीं इहा आहे त सिद्दीक़ जो लक़ब इहो ख़ासि हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह अन्हु जो आहे। उन में ॿियो कोई बि सहाबी शरीक न आहे। हिकु दफ़े उहद जबल ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु चढ़ण फरमायो। जबल ॾकण लॻो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लत हणी फरमायो त चुप कर, तुंहिंजे मथां हिकु नबी, हिकु सिद्दीक़ ऐं ॿ शहीद आहिनि। सिद्दीक़ हज़रत अबू बकर साईं। ॿी ख़ुसूसियत हज़रत अबू बकर साईं जी जो जेके मुहाजिरीन साहब में हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सवाइ कंहिंजा पीउ माउ मुस्लमान न आहिनि। इहो मक़ाम हज़रत अबू बकर साईं खे जो पीउ बि हली करे मुस्लमान थियो ऐं अमड़ साइण बि मुस्लमान थी, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजूदगीअ में फतवा ॾियण, इहा हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला जो मक़ाम हो। हज़रत उमर साईं भी, हज़रत उस्मान साईं भी, हज़रत अली साईं भी रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फतवा ॾींदा हा, लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर पुट ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हूंदे जेकॾहिं कंहिं फतवा ॾिनी आहे त सिर्फ़ु अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिनी आहे। इमामत ऐं नुबूवत मेराज वारी रात बैतुल मुक़द्दस में हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां 1.25 लाख नबियनि मां कंहिंखे ज़रूरत न थी जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इमामत करे। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो त अवां निमाज़ पढ़ायो, पर दुनिया जे अंदरि हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो शान ऐं मान मर्तबो आहे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इमामत उनखे नसीब थी। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त आख़िरी निमाज़ जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा सां पढ़ी उहा अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पोयां पढ़िया। मर्ज़ वफ़ात में इमामत जी तंदुरुस्तीअ में मस्जिद नबीअ जो इमाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे जाइ ते हज़रत अबू बकर साईं खे मुक़ररु फरमायो, अहिड़ी तरह बीमारीअ जी हालत में बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
ग़ल्ब तकलीफ़ में सहाबा के फरमायो मुरु अबा बकरिन फलयुसल्लि बिन्नास, हुकुम कयो अबू बकर के त माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए। उन ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे मुआफ़िक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयातीअ में हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु 17 निमाज़ूं पढ़ायूं। ख़लीफ़तुर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब सिर्फ़ सिद्दीक़ अकबर खे हासिल थियो, बाक़ी हज़रत उमर फारूक ऐं उन खां पोयां ख़लीफ़ा अमीरुल मोमिनीन चवराईंदा हुआ। 4 नस्ल सहाबा ही भी शरफ़ सिर्फ़ सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हासिल थियो, जो संदन पीर ऐं पाण ऐं संदसि पुटु अब्दुर्रहमान ऐं उन जो पुटु सहाबी आहे। उहा महिरबानी भी कंहिं ॿिए सहाबीअ सां न थी। जन्नत जे हर दरवाज़े खां सॾु कयो वेंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो निमाज़ीअ खे बाब सलात खां, रोज़ेदार खे बाब रैयान खां, मुजाहिद खे बाबुल जिहाद खां, ख़ैरात करण वारे खे बाब सदका खां सॾु कयो वेंदो। हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो त साईं अहिड़ो को अव्हां जो उम्मती आहे जंहिंखे जन्नत जे 8 ई दरवाज़नि खां सॾु कयो वञे? फरमायो हा ए अबू बकर, मूंखे उमेद आहे त उहो तूं हूंदे। उहो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फ़ज़ीलत। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब ऐं प्यारो शाल अल्लाह पाक सिद्दीक़ अकबर जे सिदाक़त असां सभिनी मुसलमाननि खे नसीब फरमाए। आमीन सुम्मा आमीन। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल काफ़ी आहिनि। इहा ज़िंदगी मुबारक जेका बि गुज़ारियऊं उहा सारी सीरत आहे, क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। जेतिरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि मुबारक आहे, ओतिरी 63 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि मुबारक आहे। सिर्फ़ 2 साल कुछ ॾींहं महीना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नंढा हुया, उहो दौर ख़िलाफ़त में गुज़रियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात मुबारक खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ा बणिया। इंशाअल्लाह ताला काफ़ी ॻाल्हियूं आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी त वरी बयान कयो वेंदो। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। ए करीम ख़ुदा पंहिंजो करम करण फरमा, या सत्तार पंहिंजी सतारी करण फरमा। ए अल्लाह असांखे ॿिन्ही जहाननि जो भलाई नसीब अता फरमा, ॿिन्ही जहाननि जे बुराइनि खां बचा, इस्लाम ईमान कामिल ihसान वारी ज़िंदगी अता करण फरमा। इस्लाम ईमान कामिल ihसान वारी ज़िंदगीअ सां असांजो ख़ात्मो बिल ख़ैर करण फरमा। या अल्लाह साईं जेके बि असांजा उस्ताद मिट माइट दोस्त अहबाब वफ़ात करे चुका आहिनि, अल्लाह साईं समूरनि जे दर्जात खे बुलंद करण फरमा। समूरनि जे क़ब्रुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमा। उनजे पोयनि खे नेक सालिह हयाती वारो करण फरमा। मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त करण फरमा। उलमा हक़ जी हिफ़ाज़त करण फरमा। ओड़े पाड़े दर जे मथां पंहिंजो करम ऐं रहम करण फरमा। पाण प्यार मोहबत एके सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। शरीरनि जे शरारतुनि खां, हासिदनि जे हसद खां पनाह में रखण फरमा। या अल्लाह जंहिंजूं जेके जाइज़ हाजतूं मुरादूं आहिनि, या रब उहे पूरियूं करण फरमा। दीनी आहिनि, दुनवी आहिनि, जाइज़ हाजतूं मुरादूं अल्लाह साईं समूरनि मुसलमाननि मर्दनि औरतुनि जूं पूरियूं करण फरमा। या अल्लाह साईं असां समूरनि मुसलमान जे औलाद खे क़ुरान पाक जो हाफ़िज़, आलिम, बाअमल, हयाती वारो करण फरमा, फरमा बरदार करण फरमा। या अल्लाह जिन खे औलाद न आहे उन खे नेक सालिह औलाद, फरमा बरदार, हयाती वारी औलाद अता करण फरमा। या अल्लाह जेके जंहिं मसइले में मुंझल आहिनि,
या अल्लाह से इन मसले के हल करण फरमा। असां समूरन मुसलमान के बैतुल्लाह नबी मस्जिद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अतर जी ज़ियारत नसीब करण फरमा। या इलाहुल आलमीन तू असांजे हाल जे मथां रहम करम करण फरमा। जेके भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भलायूं करी विया उहे सभिनी भलायूं असांखे बि अता करण फरमा। या रब करीम जिन तां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शरन फितनन फसादन का पनाह वरती आहे। या रब करीम उन शरन फितनन फसादन का तू असांजी हिफ़ाज़त करण फरमा।